ज़हूरे इमामे ज़माना बुलंद तर सलावत। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। कंबर 13 रजब विलादत बासादत मौला अली जशन पूरी दुनिया जी कंबर जी इमाम बारगाह हुसैनी बियन इमाम बारगाह पारां विलादत बासादत अमीरुल मोमिनीन मौला अली अलैहिस्सलाम जे मौके ते हिन साल भी जशन जूं रैलियूं वॾी तादाद में मोमिनीन शिरकत करी। जशन मल्हायो वियो। सईद ज़ुल्फ़कार अली शाह बुखारी, सईद मुजाहिद हुसैन शाह बुखारी मौलाए कायनात जी आमद जो केक काटियो। केक काटण सब खां पहिरीं मुल्क जी सलामती ऐं तमाम मोमिनीन जी नेक तमन्नाऊं खैर आफियत लाइ दुआऊं घुरियूं वयूं ऐं बाद में केक काटियो वियो। जश्न मौला अली जे सिलसिले में नौजवाननि में इंतहाई ख़ुशी ॾिसण वटां मिली। रंगारंग तकरीब खे गुलनि सां सजायो पियो वञे। नौजवान मौला जी आमद ते झुमरियूं नारा हणंदा रहिया।